साईं मुंहिंजा बकोल सईद माकन शाह रिज़वी जे त अॼु अक्टूबर महीने जी पहिरीं तारीख़ आहे। सरो मुद जो ई भरपूर जवानी वारो विरागी महीनो आहे। वण जे टारियुनि तां पन ऐं माण्हू जे मन तां गुज़री वियल वक़्तनि जा पुराणा कागर छणी बेनाम उदासनि जा इश्तार चंबड़ाए वेंदा आहिनि। वण टारियूं त वरी बि नवां गऊंच फुटण जी आस सांडे दर्दन भरी हवा में वक़्तु गुज़ारे छॾींदियूं आहिनि। पर मिटीअ जे माण्हू वटि वरी गुज़री वियल सारूड़ियुनि जा उहे साॻी अजा ॿीहर अॾिजी न आहिनि सघंदा, छो त हर गुज़रंदड़ घड़ी संद न रुॻो सूरत शिकिल मुंहुं मुहांडे पर सोचनि ख़्यालनि में बि तब्दीली कंदी रहंदी आहे। कॾहिं कॾहिं त वेस सां देस बि साॻी न आहिनि रहंदा। ख़ामोश थकल ऐं बेज़ारी वारी इहा मौसम बि अजीब हूंदी आहे।